अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान अमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV अमलानी TV यूट्यूब चैनल। जी तो दोस्तों तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो दर्दन जो देस ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां 37 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां उन्हनि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे इन्हनि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। वीडियो शुरू करण खां पहिरियां जेके बि दोस्त अहिड़े ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां आयल आहिनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुची सघे। तो दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 38 किस्त नंबर 9। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन शख़्स जे हिन चश्मे ते गौर कयो तो दोस्तों हिन चश्मे में तव्हांखे कैमरामैन जो अक्स साफ़ नज़र ईंदो, यानी हिन चश्मे में तव्हांखे कैमरामैन जी तस्वीर साफ़ नज़र अची रही हूंदी। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 39 किस्त नंबर 9। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे माइक मैन जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो हूंदो। दोस्तों हीअ ॾिसो, माइक मैन जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 40 किस्त नंबर 9। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन खिड़कीअ ते गौर कयो त हिन खिड़कीअ ते हिन ड्रामा मेकिंग जी टीम मां कंहिं बि शख़्स जो पाछो नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ ॾिसो, हिन ड्रामा मेकिंग जी टीम मां कंहिंजो बि पाछो नज़र अची रहियो आहे। दोस्तों इहो पाछो माइक मैन जो बि थी सघे थो, डायरेक्टर, राइटर या ॿिए के अदाकार जो थी सघे थो। दोस्तों उमेद थो कयां त मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं तव्हां दोस्तों कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। ऐं उन खां अलावा दोस्तों इहो कमेंट सेक्शन में ॿुधाइजो त हीउ पाछो कंहिंजो थी सघे थो। मिस्टेक नंबर 41 किस्त नंबर 9। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हीउ शख़्स ॿधो पियो आहे, हिन जा हथ ॿधल आहिनि ऐं हिन ते काफ़ी सारो तशदुद बि कयो वियो आहे। पर दोस्तों पोइ बि हीउ टेई शख़्स हिन ते हथियार सिधा करे वेठा आहिनि। दोस्तों जॾहिं त हीउ शख़्स ॿधल आहे ऐं हिन जा हथ बि ख़ाली आहिनि, पर पोइ बि दोस्तों हीउ टेई शख़्स हिन हमला ते हथियार सिधा कयूं वेठा आहिनि। हीउ काॾे भॻो त कोन थो वञे, कम से कम हथियार त हेठि कयो। अजीब बेवकूफ़ी आहे दोस्तों हीअ ग़लती हिननि जी नथी थी सघे, हीअ ग़लती बि डायरेक्टर जी थी सघे थी। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं हुन खां अलावा दोस्तों कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक कंहिंजी थी सघे। मिस्टेक नंबर 42 किस्त नंबर 9। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हीउ शख़्स मोबाइल फ़ोन ते ॻाल्हाई रहियो आहे ऐं दोस्तों तव्हां बि ईअं ई सम्झी रहिया हूंदा त हीउ शख़्स मोबाइल फ़ोन ते ॻाल्हाई रहियो आहे, पर दोस्तों ईअं न आहे। दरअसल दोस्तों हीउ सखणी मोबाइल कन ते रखियो वेठो आहे, का बि कॉल लॻल न आहे। दोस्तों हीउ ॾिसो त हिन वक़्तु हिन मोबाइल जी स्क्रीन ते गौर कयो त हिते का बि कॉल लॻल न आहे स्क्रीन ते। ऐं दोस्तों उन खां अलावा जॾहिं बि टच मोबाइल ते का कॉल ईंदी आहे या माण्हू फ़ोन करे मोबाइल कन ते रखंदो आहे त मोबाइल जी टच स्क्रीन ऑफ थी वेंदी आहे। फ़िलहालु दोस्तों टच स्क्रीन जी रोशनी ऑफ थी वेंदी आहे ऐं जॾहिं माण्हू फ़ोन कटींदो आहे त उन खां पोइ ऑन थींदी आहे, या माण्हू मोबाइल जॾहिं कन खां थोरो परे कंदो आहे त उहा रोशनी मोबाइल जी स्क्रीन जी ऑन थी वेंदी आहे। पर दोस्तों हिते ईअं न आहे। दरअसल दोस्तों हीअ सखणी मोबाइल ई कन ते रखियो वेठो आहे, इहा ॻाल्हि कंफर्म आहे। दोस्तों तव्हांखे कीअं थो लॻे हीअ मिस्टेक आहे या न, मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यारा भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तों उन खां अलावा इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।